नौशरो फिरोज मामा के खबर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ ठारू शाह भरिसां ॻोठ परियल कलो वासी औरतुनि जो पाक किताब खणी ॻोठ जे बासरनि ख़िलाफ़ एहतजाज। पुलिस अहलकार ॾाढो करे 3 एकड़ ज़रई ज़मीन ते कब्ज़ो करण लाइ रोज़ कूड़ा केस दाख़िल करे ॾाढो करे ॻोठ मां लॾाइण लाइ घरनि खे बाहियूं ॾेई रहिया आहिनि। इंसाफ़ कयो वञे। ठारू शाह भरिसां ॻोठ परियल कलू वासी औरतुनि शबीरा खातून, मुस्मात इरशाद कलू, एहसान जाम कलू प्रेस क्लब पहुची पाक किताब खणी एहतजाज कंदे ॿुधायो त ॻोठ जो बासर पुलिस अहलकार काशिफ कलू, अली मोहम्मद, आसिफ, आकिब कलू असांजी रजिस्ट्री थियल 3 एकड़ ज़रई ज़मीन ते कब्ज़ो करण लाइ असां मथां रोज़ो हमला करे रहिया आहिनि ऐं असां मथां कूड़ा केस दाख़िल करे ॻोठ मां लॾाइण लाइ धमकियूं ॾेई रहिया आहिनि। उन्हनि चयो त अॼु सुबुह बासर पुलिस अहलकार काशिफ कलू असांजे घर में लोड़े खे बाहि ॾेई साड़े छॾियो। उन्हनि चयो त असां ट्रगर थाणे ते केस दाख़िल करण लाइ वियासीं त पुलिस बि पंहिंजे पटे भाईअ जी साथारीअ ते असांजो केस बि दाख़िल करण लाइ तयारु नाहे। उन्हनि एसएसपी नौशरो फिरोज़ ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो त मामले जी अणधुरी जांच करे इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में एसएसपी ऑफिस आॾो पाक किताब खणी सख़्त एहतजाज कयो वेंदो। मसलो थियो बाबा असांजे घर खे के अली मोहम्मद कले ऐं काशिफ कले सूबेदार आहे हिकिड़ो उन ऐं आसिफ ऐं तुफेल ख़ान, आकिब ख़ान, शहजाद ख़ान, इन्हनि सभु नौकरनि वारा आहिनि बाबा। हड़ई मुंहिंजे खे मिल्कियत आहे नानीअ जी, हिननि जी कान्हे। हिननि जो बापो मरी वियो 8 महीनूं असांखे ताए तपाए हिननि खयो। छा था मुंहिंजे जॻह तऊं ऐं बनीअ जी ज़मीन जॾहिं मुंहिंजे पुट खे फिटो कयो शहजाद कले, अली मोहम्मद पंहिंजो न कयो, पोइ हींअर मुंहिंजे खे मिल्कियत लाइ करे मुंहिंजे खे माणा चाहिनि। ऐसे जो असांजी कोन थो ॿुधे काशिफ कलो आहे ऐं उहो सिपाही आहे।